किथां आया आहियो? मुंहिंजो नालो मनोहर अली आहे। मां लाड़काणे जो आहियां। लाड़काणे जो रवासी आहियां। यूसी अरिड़हं जो मां इलाहाबाद जो आहियां। तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि असांजो इतिहास थो पियो हले। पाकिस्तान जे पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो, ज़रदारी शाह थे मुराद अली शाह सूबाई वज़ीर 14 नंबर साल के। मां लाड़काणे जो रवासी तालीम हूंदे बि 13 साल थी विया आहिनि। पाकिस्तान जी गवर्नमेंट हूंदे बि बेरोज़गार आहिनि। अलाह बचा आहिनि। बिलावल भुट्टे खे मतिलबु पाकिस्तानी सां गॾु इमरान अली खान साहिबु असांजो वज़ीर आज़म आहे। उन ऐलान कयो त 1 करोड़ अवाम खे नौकिरी ॾींदुमि। 1 करोड़ जे बजाए मूंखे हिकिड़ी नौकिरी ॾेई नंढड़ा बचा आहिनि। ॾाढी परेशानी आहे। ॿुधाए माना ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। इहो वॾा माना मसइला इहो बेरोज़गारी। बाक़ी हाणे मिनिस्टर ऐं एॾा वॾा पंहिंजा पेट भरे हेॾी महिल ताईं पाकिस्तान जो कंहिं पाड़े जी यूसी जी असांजी माना सदर बि न पुछो आहे हेॾी महिल ताईं छा आहे। जे लाइ गुज़ारिश आहे बिलावल भुट्टो खे त इहे असांजो मसइलो हल करे नौकिरी असांखे फराहम कई वञे, बेरोज़गारी ख़तमु कई वञे। महिरबानी थींदी। बाक़ी टेन खां वठी न त असां मरण घड़ी ताईं हिते लाड़काणे जिते किथे असां बि इहो इतिहास जारी रखंदासीं। इतिहास जारी आहे। जे लाइ महिरबानी करे हवा हिते केतिरो टाइम अञा वेहंदो? असांखे साईं भली त जेतिरो टाइम बि लॻी वञे असां हिते बुखार इहो असांखे जारी रहंदो। तव्हां कंहिं महिल आया आहियो हिते? हिते साईं कल्ह खां वठी आया आहियूं। हिते को परेशान आहियूं। राति जो फुटपाथ ते विया आहियूं। सुबुह खां वठी हिते वठूं नंढा बचा आहे बुखनि ते इहे हेॾूं रोड कची कढी हेॾूं हिते वेठा आहियूं। हाणे पोइ बि कंहिं बि असांखे माना सार संभाल न हलंदी आहे निमाइंदे। तंहिं महिल ते कंहिं तक जी पुछा न कई आहे केरु आहियो, किथां आया आहियो न। इन असांजे कंहिं बि हिन में हेॾी महिल या गैरत न आहे जो असां कंहिं पुछा ई न। हक़नि जी आसलात लाइ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल